वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो दोस्तों? हींअर मां बार्डर स्टेशन ते बीठो आहियां ऐं हीउ जेको रस्तो तव्हां ॾिसो था, हीउ पोयां वारो रस्तो इहो सिधो वञी ॾोकरीअ थो रहे। राति मुंहिंजी हुते ॾोकरीअ में थी ऐं हींअर मां हितां गुज़र थियो त हितां जेको आहे सो बार्डर स्टेशन तव्हांखे इन ई ॾोकरी वारे रोड सां मिलंदी। हीउ बार्डर स्टेशन ते हींअर बीठो आहियां ऐं जेको शहरु आहे बार्डर जो उहो हिन तरफ़ आहे। हींअर मुंहिंजी होॾे वञणु थिए थो ऐं हींअर मां जेको आहे न स्टेशन ते बीठो आहियां, पर स्टेशन जी तमामु बुरी हालत आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो दोस्तों, इहा तव्हांजी बार्डर स्टेशन, हीअ मंज़र ॾिसो बार्डर स्टेशन जा। टुटी पई आहे हीअ साम्हूं ऐं हिते ट्रेनियूं नथियूं अचनि, लॉकडाउन जे करे ट्रेनियूं शुरू थियूं आहिनि, पर हितां जा जेके माण्हू उहे चवनि था त ट्रेनियूं हिते बीहंदियूं आहिनि। लॉकडाउन न हुयो, पर हाणे लॉकडाउन अगरि खुले थो त ट्रेनियूं बि स्टार्ट थी वेंदियूं। पर हीअ बार्डर स्टेशन जी तव्हां हालत ॾिसो कीअं लॻी पई आहे। मां सोचियुमि त तव्हां सां बि इहा ॻाल्हि शेयर कजे, तव्हांखे ॿुधायां त हीअ असांजा शहर, असांजूं स्टेशनियूं केॾियूं न ज़बरदस्त आहिनि। घुमण में मज़ो थो अचे।